चाकर खाने जे माण्हुनि जो रुख असांजे तरफ़ वरी जल्दी जल्दी वापस हलिया आया। किथे ईअं त कोन्हे इन छोरे सिकुई वारी गोल गप्पी छोरीअ जो ॾस त कोन मिलियो अथनि? जेकॾहिं ईअं आहे न पुफड़ त शाम ताणी हिननि ॿिन्हिनि जा लाश हिते खणी ईंदा। जेकॾहिं सिकू ऐं सोणी मारिया था वञनि न त उन्हनि ॿिन्ही जा खून बि रूंडे जे खाते में लिखिया वेंदा। वाहे तारा गोल तारा माना त जिथे बि माण्हू मरे उन जो सौ सिधो खून विझो रूंडे जे गिचीअ में। हे जेकी दुश्मनी जी बाहि आहे न उहा कंहिंजी ॿारियल आहे? तुंहिंजी न। इहे खून बि तुंहिंजे खाते में लिखिया वेंदा। सेंचुरी खूननि खे त मां पाणी कोन ॾेई बाक़ी अॻिते तव्हांजी हवाले। वेठ छॾियो मूंखे, मां चवां थी वेह तोखे पोथी पढ़ाईंदासीं वनवास जी। रईस चाकर खान अकबर खान जे मथां तमामु घणो ज़ोर खे छॾियो आहे त असां ॿिन्ही खे चाकर खान जे हवाले कयो वञे। रईस अकबर खान असांखे जान जी अमान ॾेई चुको आहे त पोइ हू असांखे कीअं चाकर खान जे हवाले कंदो? सुणी तूं छा थी सम्झी त रईस अकबर खान असां ॿिन्ही जे करे रईस चाकर खान सां दुश्मनी कंदो? सिकू पोइ असांजो छा थींदो हाणे? सुणी जेकॾहिं अकबर खान असां ॿिन्ही खे चाकर खान जे हवाले कयो न इहा पक सम्झे छॾिजांइ त असां ॿई मारिया वेंदासीं। मां चवां थो त इन जे करे मौक़ियो वठी ऐं असां ॿिन्ही खे हितां निकिरणो पवंदो। जेकॾहिं हितां निकितासीं त पोइ किथे हली दरपदर थींदासीं? मुल्क मौला जो आहे, निकिरी हलंदासीं किथे न किथे असांखे सर लिकण जी जॻह मिली वेंदी। बस तू रुॻी परेशान न थींदी कर। पुटरमन मूंखे त इहा ख़बर ई कान्हे त वो अदी ईअं चाकर खान सां गद्दारी कंदी ऐं जाबर जे हथां बेदर्दी सां मारी वेंदी। इहा ख़बर हुजे हा न त मां न जाबर जो पीछो कयां हा न वरी चाकर खान खे ई ॿुधायां हा। चाचा असां घणी चाकर खान खे इतला न बि ॾियूं पर पोइ बि पुफी खे ज़िंदा कोन छॾिना। जीअं न जाबर अदी खे चिचलाए मारियो आहे ख़ुदा ख़ुदा जो रसूल कंदो त रईस चाकर खान बि जाबर खे ईअं फतकाए मारींदो ऐं जाबर जो लाश कुता ऐं कांव खाईंदो। अरे पोड़ा घरों छो निकितो आहीं? मूंखे ऑर्डर न आहे तुंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरण जो। वापसि हल वापसि। मां भॻो कोन थो वञा, दुकान तां वखर वठी वरी घर मोटी वेंदुसि। मां तोखे नथो छॾे सघां। अजीब दादागिरी आहे साईं। दादागिरी न चओ, दादागिरी तो वारो छोरो करे आहे सिकू। छा ॻाल्हि आहे वारस? छा ॻाल्हि आहे? पुट इधर मां दुकान तां सामान वठण थो वञा पर साईं वारिस खान मूंखे वञण ई कोन थो ॾे। चए थो छो घर मां ॿाहिरि निकितो आहीं? थोरो ख़्यालु कर वारस, ही मुंहिंजो थियण वारो सोरो आहे। मूंखे सोरो न चओ, न आहियां मां तुंहिंजो सोरो। जॾहिं न मां सुबुह जो तुंहिंजी छोरीअ सां निकाह कंदुसि त पोइ तूं मुंहिंजो सोरो थींदे न। सुबुह जा भाग सुबुह सां, केरु मरे ऐं केरु बचे। चाचा फ़िलहाल तूं वञ, दुकान तां वखर वठी आ, मुंहिंजी कुंवार खे बुखियो न रखिजे। बाक़ी सुबुह जा भाग सुबुह सां त केरु मरे थो ऐं केरु बचे थो इहो रब थो ॼाणे। ओड़ो होश में ना आहे दर। वर्ष जरा सुबुह जो हिन जी छोरीअ सां निकाह कंदुसि न त हिन जा होश ठिकाणे ते अची वेंदा। रूंदा तू सही सही ॻाल्हि कर, तू आखिर चाहीं छा थो? मां इहो थो चाहियां त इहो फुल लाइट तारो शेरल
ऐं डिम लाइट मुराद ये ॿई ॼणा हितां बुछड़ा थी पादर खाई वापसि वञनि। इहे न टंटे मोहम्मद ख़ान मां मुंहिंजे लाइ चङा मुड़ुस थी हिते पहुता आहिनि। इन्हनि खे मां ॾेखारियां त वड़े तारा गोल तारा कीअं थींदा आहिनि। मुआ तू तो कंहिंजो बि सॼण कोन आहीं। जेके तुंहिंजे पारां हिते विढ़ण आया आहिनि, तुंहिंजा हमदर्द थी आया आहिनि, तू उन्हनि जो ई पाड़ू थो पटी। इहो न जेके ॾंद भिकूड़े डायलॉग चवंदी अहिड़ी थी चढ़ जो अहिड़ो ॾंडो गाटिया जो ठोकिया जो ये मथां जो मथां साह हली वञे। अड़े चरी जेकॾहिं मुंहिंजा हमदर्द हुजनि हा न त फ़ैसिले में मुंहिंजे मथां संग चटीअ में कोन विझराइनि हा। जेकॾहिं हिन सावल जो भाउ मो सिक्को जो बि भाउ मो ऐं चाकर खान जो बि भाउ मो टिनी जा बिरादरान आहिनि त असांजो छोरो बि त मूं आहे न सां गॾु। फ़ैसिलो त बराबरि जो आहे न। तॾो त असां सभिनी जे घरनि में विछायो न। पोइ ॾोही थियासीं वरी असीं ऐं संग चटी बि असांजे मथां छो। इहे ॻाल्हियूं तूं फ़ैसिले में करीं हा। हिते मूंखे छा थो ॿुधाई। फ़ैसिले में त तूं वारा ॿई ॼणा वेठा न। मुंहिंजे वात खे त लाकअप करे छॾियमि। हाणे ये ॿई रंग रूट छो हलिया हाणे रूटे जी ॻाल्हि खे निबेड़ा। अड़े हिननि खे त ख़बर ई कान्हे त रूटो कारी हर नांको जंहिंखे ॾंगे उन जे रत जी रफ़्तार बि बंदि थी वेंदी आहे बंदि। इन्हनि ॿिन्ही ॼणनि खे त मां अहिड़ा ॾंग हणंदुसि अहिड़ा त ॾंग हणंदुसि न रड़ियूं करे न भॻा न त मां रूंडे जो पुट ई कोन ऐं तूं सॼे ॻोठ में ख़बर अथई छा वञी चवल वणे तारा गोल तारा वणे रूंडा। असां भंग खपाए छॾी अरे गस्ती शुरू अरे मथे कर ओरा कम त करे आयो हां पर हिकिड़ी तुंहिंजे लाइ बुरी ख़बर बि खणी आयो आहीं। अरे ख़बर अहिड़ी आहे तूं जेॾीमहिल नशा कंदे न ऐं ख़बर ॿुधंदे न त नशा ई फुट थी वेंदई। ॻाल्हि ॿुध मोर या बुरी ख़बर प्याले पीअण खां पोइ ॿुधाइजां। असां सभु खां वठी परेशान लॻा पिया आहियूं न त नशे ई कोन चढ़ंदा। अरे अब्बा तूं बचाई जान छॾा लस्सीअ वांगे पतो वलोड़ीस तोखे त ख़बर आहे कादिन कुर्ब जो बुखियो आहे तॾहिं त सुखियो आहे। वरा चवंदा तुंहिंजी भाणज ऐं उनजी नौकराणी उहे मारिजी वेंदी। हाँ अबो संभाल संभाल वॾा पाण खे संभाल। अबा छा मां पाण खे संभालियां। नंढे लाकुर ने भाणज खे मां पंहिंजे कुलनि ते खणी घुमाईंदो हुउसि। थोरी त दिलि खे सुई चुभंदी न। मोरा भला इहा ख़बर पए त कंहिं मारियो। बाबा चवंदा त जाबर ऐं कासिम मारियो आहे पर ख़बर ख़ुदा खे। अदा घणो ई सम्झाईंदो हुमांसि भाणज जेको अलाह ॾिनो थी न उन ते शुक्र कर पर माण्हुनि जो मन भरिजे ई कोन थो। छोट सावल रेस चाकर खान सां निकिरी वियो आहे ऐं हुनजी वापसी जी का बि उमेद न आहे। सुबुह जो मुंहिंजो निकाह बि आहे। अदा हैदर थी सके हू सुबुह जो सवेल अची बि वञे। भाॼी सोट जे अचण जी का बि पक न आहे। जॾहिं सावल ई घर कोन्हे को त सुबुह जो तुंहिंजो निकाह कीअं थींदो पुट। वधीक मां सुबुह जो सवेर सोट सां फोन ते ॻाल्हाईंदुसि ॾिसां थो कहिड़ी सलाह थो ॾे। अदा तुंहिंजो निकाह सुबुह जो कहिड़ी बि हालत में थींदो। जे सावल घर आयो तॾहिं बि ठीकु आहे जे न आयो तॾहिं बि ठीकु आहे। हैदर खे हू वारो किथे ॾींदा। अमां केरु आहे तीन जे अॻियां पोयां जेको मूंखे रोकींदो। आहे धणको पर हिन वक़्तु हू अकेलो थी पियो आहे पर अलाह कंदो त को बि गंद कोन थींदो ऐं इज़त सां निकाह पढ़ाए ऐं छोकिरी असांजे हवाले कंदो। पर अदा तूं पंहिंजी तयारी करे छॾ किथे ईअं न थिए त राति जो हू निकिरी हलिया वञनि। भाॼी वारस खे हुनजे दर जे ॿाहिरियां बीहारे आयो ऐं मां बि वञा थो होॾां ऐं उन्हनि खे भॼण जी का बि वाट कोन मिलंदी। दीनू वञ ॿाहिरि को न को बहानो करे वञ ॿाहिरि जीअं सम्झायो थी मैं न उहे वञी कजाए बाक़ी अलाह मालिक आहे। मलुका
मलूका तूं परवाह न कर, मां हींअर ॿाहिरि वञा थो। अलाह कंदो किथां न किथां भलाई थी पवंदी। अम्मा अम्मा मां इहो निकाह कॾहिं बि कोन कंदसि। जे ज़बरदस्ती करनि था त पोइ मूंखे पंहिंजे हथनि सां ज़हर ॾेई मारे छॾिजांइ। अलाह ख़ैर कंदो तुंहिंजे सिर ॾां धीअ, पिणे खे मां ॿाहिरि मोकिलियो आहे, अलाह कंदो त भलाई थी वेंदी। दीनू शाम जो वखर वठी आया है, वरी तोखे कहिड़ी ज़रूरत पिया घर खां ॿाहिरि निकिरी आहीं? वारस वखर त वठी छॾियो आहे, पर राति जो खीर वठंदा आहियूं, उहो थो वठण वञा वाड़े तां। खीर वठी जल्दी वञण जी कजांइ, थोरी बि देरि कंदे न घर में वापसि वञण न ॾींदोसांइ, पोइ सॼी राति वत जांइ घिटी में घुमंदो। वारस जीअं ई खीर मिलियो न त मां घर हलियो वेंदुसि, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे मां उते वेहां। तव्हां बेफ़िक्र थियो चाकर खान, ही जुए मुंहिंजी आहे। हितां तव्हांजे दुश्मन खे भॼण जी वाट बि कोन मिलंदी। मां पंहिंजे दुश्मननि जा हितां लाश खणी वञणु चाहियां थो मंसूर खान। तोखे दुश्मन जा लाश तोहफ़े में ॾींदुसि, ॿियो जेको हुकुम हुजे सरखियुनि ते। जेकॾहिं चाकर खान हिते आयल आहे त मूंखे पूरी पक आहे त हू मंसूर खान जी उताक ते रहियल हूंदो, छो त मंसूर खान जा हुन सां पुराणा तालुकात आहिनि। पोइ त करम खान मंसूर खान खे त इहा पूरी पक हूंदी त मां तव्हांजी उताक ते रहियल आहियां। हा जाबिर, मंसूर खान खे पूरी पक आहे त तव्हां मूं वटि रहियल आहियो। हिन जो मक़सदु करम खान त असां हिते बि सुकून सां नथा रही सघूं, असांजे मथां केॾी महिल बि हमलो थी सघे थो न, ईअं न? करम खान जी औताक ते हमलो करणु एतिरो सवलो नाहे कासिम। मंसूर खान इहो कॾहिं बि न चाहींदो त तव्हांजे करे असांजे विच में दुश्मनी पैदा थिए, छो त हीउ हमलो मुंहिंजी औताक ते न पर मुंहिंजे पूरे ॻोठ ते सम्झो वेंदो, ऐं पोइ असां ॿिन्ही जे विच में दुश्मनी जी उहा बाहि भड़की उथंदी जो उनखे केर बि विसाए न सघंदो। करम खान मन असां पोइ पक सम्झूं न, असांखे हिते को बि खुट कोन आहे, असां सुकून सां सुम्ही सघूं था। हा जाबिर, तव्हां ॿिन्हिनि जी ज़िंदगी जो ज़िमो मूं खयो आहे। अलाह जे तरफ़ां इज़राइल अचे अव्हांजो साह न कढे। बाक़ी मंसूर ऐं चाकर खान जे माण्हुनि में एतिरो दम ई नाहे जो मुंहिंजी औताक ते अची हमलो कनि, छो त मां पाण ताक़त रखां थो। इधर दीनू सवेर जो वियो आहे, पर हींअर ताईं वापसि न आयो। इहो पोड़ो किथे असां सां चाल त नथो करे? वारस छोरी बि हिते आहे ऐं माई बि हिते आहे, इहो पोड़ो धिका खाई मोटी ईंदो। तूं हिन जो ख़ौफ़ न कर, दीनू पंहिंजी धीअ जी ज़ाल खे छॾे हितां भॼी कोन वेंदो। इधर वरी बि हुन मथां नज़र रखणु लाज़मी आहे। जीअं ई हुनखे खीर मिलंदो पाण ई मोटी ईंदो, इहो काॾे बि कोन वेंदो। तूं ख़ौफ़ न कर, बसि तुंहिंजी नज़र घर जे मथां हुजे। मंसूर खान जेकॾहिं जाबर पनाह वरिती आहे करम खान वटि, त इहो करम खान कॾहिं बि जाबर खे असांजे हवाले कोन कंदो। इन करे चवां थो त वक़्तु विञाइण खां पहिरियां असांखे उन्हनि जे मथां हमिलो करे न सवाल न, अहिड़े क़िस्म जो असां क़दम कोन खणंदासीं। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो क़दम खयोंसीं न त पोइ मुंहिंजे ऐं करम खान जे विच में दुश्मनी जी बाहि भड़की पवंदी। मंसूर खान, असां इहो नथा चाहियूं त असांजे करे तव्हांजी करम खान सां दुश्मनी थी वञे। असां त बसि इहो था चाहियूं त असांजो दुश्मन असांजे हवाले कयो वञे। ॻाल्हियुनि ज़रिए मां जाबिर खे करम खान जो औताक मां तड़े कढंदुसि, पोइ ही जबल हूंदा ऐं पेचरा हूंदा ऐं पोइ तव्हांजो शिकार हूंदो। मंसूर खान चाहियूं त असां बि इहो ई था त हिन बर्फ़ानी रिछ खे हिन घट गिड़नि ऐं पेचरनि ते आज़ादु छॾियो वञे, जीअं असां इन जो शिकार सुकून सां करे सघूं। इहा सज़ा बि उनजे लाइ घटि हूंदी, पर पोइ बि कुझु न कुझु माण्हू उन मां इबरत ज़रूरु हासिल कंदा। सुबुह जो सभई हली करम खान जी औताक ते हुन सां ॻाल्हाईंदासीं, ऐं जेकॾहिं जाबिर उते आहे त पोइ हुनखे वाट ॾेई हुनखे ॿाहिरि कढंदासीं। पुट शेरल, पुट मुराद, मां तव्हां वटि इहो अर्ज़ु खणी आयो आहियां त मुंहिंजी कुझु मदद कयो। जेकॾहिं न तव्हां सामल वारनि खे नथा पले सघो त अॼु राति उतां असांखे वाट वठी ॾियो त निकिरी वञूं। चाचा दीनू,
असां सिकूअ जे मसइले जे करे पहिरियां ई हथी का थी विया मथां जे तुंहिंजी मदद कईसीं न त असां लाइ मसइलो थी वेंदो। मुंहिंजो पुटु रूंडे जी सलाह खां सवाइ इहो कदम खणी नथो सघे। हू तव्हांजो ॾोही न आहे बाबा। चाचा दीनू, इहा त असांखे बि ख़बर आहे त इहा सॼी शरारत इन लानती रूंडे जी आहे। उहो सज़ा असांखे छो पई मिले अब्बा? चाचा दीनू, इहो सिकूअ खे सोचणु घुरिजे हा। पुटु, कंहिंजी ग़लती आहे या कंहिंजी ग़लती न आहे, मां इहे ॻाल्हियूं करणु कोन आयो आहियां बाबा। मां तव्हांखे हथ जोड़े थो चवां त ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो, असांजी मदद कयो बाबा। चाचा दीनू, हाणे इहे ख़ुदा जा वास्ता न विझ। तूं वञ घर, असां सोचूं था। पुटु, मूंखे त उमेद आहे तव्हां में हू मजबूर जी मदद ज़रूरु कंदो। छा थो चई मुराद? इन जी मदद करणु घुरिजे या न? इहो जेको बि मसइलो थियो आहे न, इन सिकू जे करे थियो आहे। इहो सिकू लानत पएसि, इहो कदम न खणे हा न त केर बि तकलीफ़ में न अचे हा। अम्मा, रात गुज़रंदी वञे थी ऐं मुंहिंजो ख़ौफ़ वधंदो वञे थो। तू ख़ौफ़ न कर धीअ, मालिक साईं असांजी मदद कंदो। तुंहिंजो पीउ वियो आहे ॿाहिरि, का न का वाट ॻोल्हे ईंदो ज़रूरु। अम्मा, केरु आहे जेको असांजी हिन ॾुखे वक़्त में मदद कंदो? कोई मदद करे न करे, मालिक साईं त आहे न, उहो असांखे ॾिसे पियो। मालिक साईं असांजी मदद लाइ कंहिंखे न कंहिंखे ज़रूरु मोकिलींदो। चया दीनू, तूं वखर बि वठी आहीं ऐं खीर बि। हाणे घर खां ॿाहिरि न निकिरजांइ ऐं ॿाहिरियां कड़ो ॾेई थो वञा। इहो कड़ो सुबुह जो खुलंदो। तूं ॿाहिरां तालो ॿियो वञ, ठीकु आहे न? अदाइदर, इहो पोलो त असांजे मथां ॾमरियो थो वते। वारस, इहा कावड़ सुबुह जो ख़तमु थी वेंदी जॾहिं हिन जी छोरी सां मां निकाह कंदुसि। साईं, मूं ख़बर ॿुधी आहे त तव्हां मूंखे चाकर खान जे हवाले पिया कयो। मां तव्हांखे पनाह ॾिनी आहे। जेसीं ताईं चाकर ॻाल्हियुनि में नथो अचे ऐं तव्हांजी जान जी ज़मानत नथो ॾे, तेसिताईं मां तव्हांखे कंहिंजे बि हवाले कोन कंदुसि। सोणी, मूं तोखे चयो हो न त बाबा तोसां नाइंसाफ़ी थियण न ॾींदो। छोकिरी, तूं पंहिंजो ख़ौफ़ ख़तमु करे छॾ। तूं हाणे ज़िम्मेवार हथनि में आहीं। हाणे त तुंहिंजी ज़मानत धीअ कोमर बि खईं ऐं राणी बि खईं, पोइ छा जो ख़ौफ़? न साईं, को बि ख़ौफ़ न आहे। अम्मा, सोणे खे पंहिंजे कमरे में वठी वञ। जी अम्मा, अच सुन। चाकर खान तव्हांजे मथां वॾो ज़ोर रखंदो। हाणे ज़ोर ज़रूरु रखंदो, पर मां ॻाल्हियुनि खां सवाइ कंहिं बि बेगुनाह न्याणी खे हुनजे हवाले कोन कंदुसि। बसि एतिरो ख़्यालु रखजांइ त पंहिंजे घर में बि जवान न्याणी आहे, तंहिंजे करे ॿी कंहिं न्याणीअ सां नाइंसाफ़ी न थिए। कंहिं बि न्याणीअ सां मां नाइंसाफ़ी थियणु न ॾींदुसि। इहो अकबर खान जे तोसां वाइदो आहे, तूं बेफ़िक्र रहो। छा थो सोची अदा मुराद? अदा शेरल, हिन पूरे ॻोठ मां चाचे दीनूअ असांखे चूंडियो आहे मदद जे लाइ। ऐं हे जेकी मुंहिंजी दिलि आहे न, इहा बि चाहे थी त चाचे दीनू जी मदद कजे। हिन वक़्तु असां खां सवाइ हुनजो केरु आहे? अदा मुराद, सिकूअ जेको कुझु कयो आहे न, उनजी सज़ा उनखे मिलणु घुरिजे। ग़लती इन सिकूअ कई आहे त सज़ा बि इन सिकू खे मिलणु खपे न, उनजे घर वारनि खे छो? घणी रामदिली न ॾेखार अदा मुराद, न त आज़ार में अची वेंदासीं। अदा शेरल, जेकॾहिं कंहिं मजबूर ऐं लाचार जी असां मदद कंदासीं न, त अलाह पाक असांजी मदद कंदो ऐं जेके बि हितां जा मसइला आहिनि न, असांजा हल थी वेंदा। सची त ॻाल्हि इहा आहे, जेसीं ताईं इन रूंडे जहिड़े शैतान सां असां गॾु आहियूं न, अलाह साईं असांजी का बि मदद कोन कंदो। पोइ दा तूं वरी ने शैतान जी बार बार मदद करण जे लाइ तयारु थी थो वञी। यकीन ॼाणी त मुंहिंजी बि दिलि नथी चए त हिन रूंडे जी असां मदद कयूं, पर पुफीअ जे सिर जे करे असांखे मदद करणी थी पए, न त तोखे त ख़बर आहे बाबू असांखे घर बि कोन अचणु ॾींदो। अदा शेरल, कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। तूं भली ने रूंडे जी वञी मदद कर, पर मां चाचे दीनू वारनि जी मदद ज़रूरु कंदुसि। तकड़ न कर अदा मुराद,
मूंखे कुझु सोचण ॾे। यार बाबा उन लगी थई छा? पानी पींदे छा? यार बाबा मूं रात जो कॾहिं बि तुंहिंजी ईअं निंड हराम थींदे नाहे ॾिठी जेका अॼु थी आहे। मूंखे लॻे थो तुंहिंजो वक़्तु पूरो थी वियो आहे ऐं इज़राइल जो सॾु अथई। ख़ुदा न खालसा जेकॾहिं मूं बुरको मटायो न निंधण को थी वेंदे चोरा, अधु यतीम थी वेंदे अधु यतीम। सॼी राति बि मूंखे सारी दे वड़े तारो गोल तारो काॾे हो बाबो वीचारो। यार बाबा सच में तूं मूंखे ॾाढो यादि ईंदे। अरे बस ये मौत जूं ॻाल्हियूं करे हरुपुर मूंखे ख़ौफ़ ज़िदा न कर। ॿुधो अथई न जंहिं घर में बि बार बार मौत जी ॻाल्हि हलंदी आहे न उते त बाबा इज़राइल नाज़िल थिए ई थिए। यार बाबा इन जो मक़सदु तूं बि मौत खां टिजी थो, शैतान त मौत खां न टिजंदो। अड़े कहिड़ो कम वक़्तु आहे जेको मौत खां नथो टिजे। अम्मा आहे न ॾिस कीअं सुकून सां निंड पई आहे। पुट माणे जे कुलनि ते बारो आहे कोन, ॾिसी थो न तॾहिं त सुकून जी निंड सुती पई आहे, छिड़ई बि कान थी हणे। ऐं करे मां मरी वियुसि न उहो ॾिसजां माणे जा रांभाट। यार बाबा छॾ मौत जूं ॻाल्हियूं न कर, अलाह तोखे वॾी जमार ॾे। अञा तूं 100 गुनाह कंदे 100। अड़े छोरा सवाब जी ॻाल्हि कंदे वात में फुलकड़ा था निकिरनि। यार बाबा सवाब तरफ़ त तुंहिंजो लाड़ो ई न आहे, इन करे मां गुनाहनि जूं ॻाल्हियूं थो कयां। चाचा दीनू हाल देर न कर, हाल निकरिया त निकरी हलूं। अच्छा चाचा अच्छा हलो हलो। चाचा दीनू इहो सामो रस्तो थी, हाणे तव्हांजी दिलि आहे, जाॾे दिलि चयो ओॾे हलिया वञो। महिरबानी पुट, पर तव्हां असांजो फिक्र न कर चाचा, असां हिते ई आहियूं ऐं पक आहे त सावला वारनि जो शक असांजे मथां न ईंदो। तव्हां निकिरण जी कयो। वॾी महिरबानी बाबा, तव्हांजी वॾी महिरबानी, अलाह जे पनाह में हूंदो। अलाह जी अमान अथव, बाक़ी ही ॻोठ तव्हांजे रहण जे क़ाबिल न आहे। बाबा तव्हां वञी सवेल साजुर पंहिंजे लाइ महफ़ूज़ जॻह हथ कयो। वड़े तारा गोल तारा माना त इहो मिठो छोरो सिकू आयो इन मुछर वारस हैदर खे ज़ख़्मी करे हितां पंहिंजी माउ पीउ भेण खे वठी हलियो हुयो। यार बाबा सॼे ॻोठ में इहा ई ॻाल्हि हले पई। चङो जो साल वारा हिते कोन हुया, जेकॾहिं हिते हुजनि हा न त हिन जा लाश घिटियुनि में रुलनि हा। हाणे इहो ॾिसणो आहे त इहो गोॾियो सावल ईंदो ऐं वापसि जॾहिं पहुतो त पोइ ॾिसूं त हुननि जो छा थो पियो आहे। त उन में लोले जो लूण बि कोन जेको हर रंगो माई खे सुहिणा साईं। हाणे हुनजी माई सुहिणी आहे, बाक़ी असांजी माई खटा।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।